केपी में सेनेट जे 11 सीटुनि ते 6 हुकूमती ऐं 5 मुखालिफ़ धुर जा उम्मीदवार कामयाब। पीटीआई 4 जनरल, 1 औरत, 1 टेक्नोक्रेट जी सीट माणी। अपोजिशन जे 5 सीटुनि मां पीपी ऐं जेयूआई जे हिसे में 2-2 ऐं नून लीग जे हिसे में 1 सीट आई। मुराद सईद, फैसल जावेद, मिर्ज़ा आफरीदी, नूरुल हक कादरी ऐं आज़म सवाती पीटीआई जा सेनेटर चूंडिजी विया। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम चेयरपर्सन रुबीना खालिद औरतुनि जी मखसूस सीट ते सेनेटर चूंडिजी वई। पीटीआई जे रुबीना नाज़ जी औरतुनि जी सीट ते सोभ, टेक्नोक्रेट जी सीट ते आज़म सवाती ऐं जेयूआई जो दिलावर ख़ान कामयाब। पंजाब असेंबली में सेनेट जी जनरल सीट ते हुक्मरान इत्तेहाद जे हाफ़िज़ अब्दुल करीम मैदान मारे वरितो। क़ौमी असेंबली खां पोइ सेनेट में बि हुक्मरान इत्तेहाद खे 2-3 जी अक्सरियत मिली वई। ऐवान बाला में पीपुल्स पार्टी 26 सेनेटरनि सां सेनेट में सभ खां वॾी पार्टी बणिजी वई। पीटीआई 22 सीटुनि सां ॿियो नंबर ऐं नून लीग 20 सीटुनि सां सेनेट जी 3 नंबर वॾी पार्टी बणिजी वई। बलूचिस्तान में कारा इल्ज़ाम हेठि क़त्ल थियल औरत ऐं नौजवान जो अदालती हुकुम ते क़बर कुशाई करे पोस्टमार्टम। नौजवान खे 9 ऐं औरत खे 7 गोलियूं हणी क़त्ल करण जी तस्दीक। कारहनि जो जरगो कंदड़ सरदार शेरबाज़ 2 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले। बलूचिस्तान हाई कोर्ट जे चीफ जस्टिस वाक़े जो नोटिस वरितो। एडिशनल चीफ सेक्रेटरी ऐं आईजी अॼु तलब। वाक़े जो सरकारी फ़रियाद ते केस दाख़िल। मुख्य जवाबदारनि समेत 20 ॼणा गिरफ़्तार। बलूचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी तरफ़ां मक़तूल औरत ऐं नौजवान पाण में पिणियल हुअण जी तस्दीक। संदसि चवणु आहे त मक़तूल औरत जा 5 ॿार आहिनि। मक़तूलनि जे पिणियल हुअण वारी ॻाल्हि दुरुस्त आहे। वाक़े में मुलज़ क़बाइली सरदार समेत समूरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। कंहिं बि जवाबदार खे बख़्श न कयो वेंदो। हुकूमत वाक़े जी शफ़ाफ़ जांच करे रही आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ बलूचिस्तान में औरत ऐं मर्द जे कार इल्ज़ाम हेठि क़त्ल जो नोटिस वरितो। वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी सां फ़ोन ते राबितो। जांच जी हिदायत। संदसि चवणु आहे त को बि शख़्स कानून खां मथां न आहे। वाक़े में मुलज़ जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सज़ा ॾिनी वञे। बलूचिस्तान जे इलाइक़े डेगारी में औरत ऐं मर्द खे कार इल्ज़ाम हेठि क़त्ल वारो मामिलो सेनेट पे अची वियो। हुकूमत ऐं मुखालिफ़ धुर जे मेंबरनि तरफ़ां वाक़े जे सख़्त लफ़्ज़नि में मज़मत। वाक़ियो ज़ुल्म करार। सेनेटर ज़रका सरवदी चयो आहे त दुनिया जो अधु हिसो औरतुनि ऐं अधु मर्दनि जो आहे। कानून औरतुनि खे हक़ ॾिए थो पर अमली तौर ते हक़ नथा ॾिना वञनि। साझे ते इंसानी हक़नि वारी तंज़ीमुनि आवाज़ न उथारियो। पीटीआई जे सेनेटर अली ज़फ़र चयो त वीडियो में नज़र ईंदड़ समूरनि माण्हुनि खे मौत जी सज़ा मिलणु घुर्जे। वाक़े ते वॾे वज़ीर आईजी समेत सभिनी खे इस्तीफ़ा ॾियणु घुर्जे। अपाची वारे सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरे चयो आहे त सीसीआई जे फ़ैसिले तहत सूबनि जे राज़पे खां सवाइ को बि केनाल न ठहंदो। सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी न मिली रहियो आहे। बरसाति में जारी कयल पाणी कंहिं बि कम जो न हूंदो आहे। जेकॾहिं पाणी घटि हूंदो त समुंड में शोड़ किथां थींदो। बचाव बंधन खे मज़बूत करण जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे। दरिया खे हिक हंध खां रोकियो वञे त ॿिए हंधां कट हणंदो आहे। गुडू वटां 4 लख क्यूसेक पाणी गुज़री रहियो आहे। अपाची वारे सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरो सखर बैराज जो दौरो। 16 दरवाज़नि जो कम जो मुआइनो। लाड़काणे में मोरिया लोप आकिल आगाणी ऐं आबाद बचाव बंद जो दौरो। कश्मीर में हथियारबंदनि हथां 2 ॼणा अगवा। हथियारबंदनि ईसा नाइज ऐं फैज़ान नाइज खे कच्चे तरफ़ मुंतक़िल करे छॾियो। जागण में पुलिस जो ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन। 2 हथियारबंद मारिजी विया। 11 ॾोहारी ज़ख़्मी। एसएसपी शाज़िब चाचड़ जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान रहीम मारफाणी ऐं अफ़ज़ल मारफाणी पंहिंजे साथियुनि जी फायरिंग में मारिजी विया आहिनि। सांगण में राजण ऐं जूणे जा बिरादरी में ज़मीनी तकरार जो निबेरो। तकरारी ज़मीन ॿिन्ही धुरनि में अधो अधु विराई वई। राजड़नि अलाउद्दीन जूणे जेके पंहिंजो हिसो 65 लखनि रुपयनि में ॾेई छॾियो। ज़मीन ते कब्ज़े जो ॾोह साबित थियण ते अलाउद्दीन मथां 10 लख रुपया ॾंड मुक़ररु कयो वियो। ऐं मीरवाह गोरचाणी भरिसां अंबनि जे बाग़ में नौजवान जो लाश हथ सुञाणप न थी सघे। पुलिस मड़ अस्पताल मुंतक़िल करे वाक़े जी जांच शुरू करे छॾी।